में वडी कमजोरी इहा है जो असां अल्लाह जे हुक्म के आम हुक्म वांगुर भी नथा समझूं। याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त, हिकिड़े बादशाह पे ॾाढी कूड़ाई, छा पे कयईं, ॾाढी कूड़ाई। तेॾो को खुदा जो सालिह बानो लंघियो, निहारे चई बादशाह तू बादशाह थी करे पंहिंजी ॾाढी कूड़ा रहियो हां। चई मां पंहिंजे मुंहं खे पटराए रहियो हां, कंहिंजी दिलि नाराज़ त कोन करे रहियो हां न। छा जवाब ॾिनई? चई पंहिंजो मुंहुं त मां बेशक पटराए रहियो हां, पर कंहिंजी दिलि त नाराज़ कोन करे रहियो हां न। हुनखे कहिड़ी ख़बर त सवाल करण वारो ईअं मिड़ई माण्हू आहियां को ख़ुदा जे महबूब जो ग़ुलाम आ। हिन ॾे निहारे रोई चई ओ बादशाह ईअं कीअं थो चवीं त मां कंहिंजी दिलि नाराज़ कोन थो कयां? छा तोखे ख़बर नाहे जेकॾहिं इहे तूं ॾाढी कूड़ाए बस थो करीं ऐं तुंहिंजे मथां मौत अची वञे, तोखे इन हाल में ॾिसी मुंहिंजो मदीने जो घोटु ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? जीअं जो उन बादशाह ॿुधो, हजम खे चई इते हथ खे रोक और रोई चई त मुंहिंजा करीम रब मूं बस कई, इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी भर अहिड़ो ॾोह न कंदुसि। मोटी वियो त हिन ॾोह जी माफ़ी मिलंदी अलाए कान मिलंदी। रोंदे रोंदे अख अख सां लॻी महबूब दीदार करायो, फिक्र न कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब दीदार करायो, फिक्र न कर। अल्लाह जी निगाह अमलनि जे मथां न हूंदी आहे, अल्लाह जी निगाह नियत जे मथां हूंदी आहे। तो सच्ची दिलि सां तौबह कई आहे, मुंहिंजे रब तोखे मुआफ़ करे छॾियो। आमीन आमीन आमीन। त मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं अॼु ॾींहं ताईं तोखां इहा ग़लती थी बि वई आहे त ख़ुदा जे वास्ते मां तोखे ॿाहूं थो ॿधां, इन शइ खां हटी वञ। छो त तूं मुंहिंजो मुस्लमान भाउ आहीं। मुस्लमान भाउ भाउ जे लाइ भलो सोचींदो आहे। इन करे तोखे चवां थो मुंहिंजा भाउ, इन व्याज खां पाण बि परे रह, पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे बि परे कर। ईअं ई ग़रीबनि जी मदद करे ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे रंग। सुभान अल्लाह, सुभान। हिकु भेरो मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ त मां पंहिंजे आका जो शान बयान करे थो ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह चाहे चो मअबूदा, अल्लाह चाहे मअबूदा। मअबूद छाखे चइबो आहे? जंहिंजी इबादत कई वेंदी आहे। बानो केरा? बानो आबिदा। आबिद कंहिंखे चइबो आहे? जेको इबादत कंदड़ हूंदो आहे। इबादत कंहिंजी कबी आहे? जंहिंजी इबादत कबी आहे उन जो नालो मअबूद आहे। गौर सां मुंहिंजा दोस्त अहम नुक्तो पियो ॿुधाए। मअबूद जी इबादत कबी आहे। इबादतूं त सभई भलियूं, पर सभिनी इबादतुनि खां वधीक मुंहिंजे अल्लाह खे निमाज़ वधीक वणंदी आहे। छा वधीक वणंदी आहे? वरी वरी ॻाल्हि आहे, छो वधीक वणंदी आहे? इन करे वणंदी आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं निमाज़ी सजदे वारी सूरत में ईंदो आहे, अल्लाह खे निमाज़ त वणंदी आहे, निमाज़ में सजदो वणंदो आहे। बानो जॾहिं सजदे जे सूरत में ईंदो आहे, हुन जी मुंडड़ी मीम बणिजी वेंदी आहे। सजदो हीअं कंदो आहे, हे विच उन जो हे हबिछी बणिजी वेंदो आहे, हे विच उन जो गोल मीम बणिजी वेंदो आहे। टंगू हीअं कंदो आहे, दाल बणिजी वेंदो आहे। सजदे जे सूरत में हूंदो आहे, जिस्म उन जो हूंदो आहे, इस्म मुंहिंजे मुहम्मद जो बणिजी वेंदो आहे। निमाज़ रब खे छो प्यारी आहे? जो सजदे जे सूरत में जॾहिं बानो हूंदो आहे, जिस्म उन जो हूंदो आहे, इस्म मुंहिंजे आका जो बणिजी वेंदो आहे। लेकिन मां जेका ॻाल्हि करण पे चाही, इबादत निमाज़ में कंहिंजी थो करे? चओ रब जी। अल्लाहु अकबर
तकबीर तहरीमा कंहिंजे लाइ चई अल्लाह वॾो आहे सुबहानक अल्लाहुम्मा सना पढ़े अल्लाह जी तारीफ़ कये अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कुरान करीम पढ़े अल्लाह जी तारीफ़ करे रहियो आहे छो त उन जी इबादत करे रहियो आहे इबादत अल्लाह जी करे रहियो आहे हिकु बानो इबादत करे रहियो आहे पंहिंजे करीम रब जी इबादत में मस्त लगो पियो आहे कचहरीअ में मस्त लगो पियो आहे अल्लाह ऐं बाने जो पाण में कुर्ब हली रहियो आहे बानो उन जे दरबार में पहुची हाणे जॾहिं इबादत जे आखिरी मरहल में ईंदो आहे जॾहिं मज़दूर मज़दूरी करे बस कंदो आहे हाणे मज़दूरी वठण जे लाइ तयार थींदो आहे बीही रुकू करे सजदा करे जेॾी महिल गोॾनि ते हथ रखी दरबारे ख़ुदाबंदीअ में वेठो आहे हाणे वेहंदो माण्हू छो आहे इबादत करे हाणे मुआवज़े लाइ वेहंदो आहे जॾहिं गोॾा भञी वेठो अल्लाह चएसि मुंहिंजी इबादत त कई थई पर मां अल्लाह जी इबादत तुंहिंजे मक़ाम ते तॾहिं पहुचंदी तुंहिंजी इबादत उन पंहिंजे मक़ाम ते तॾहिं पहुचंदी जॾहिं मुंहिंजे महबूब ते मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ंदे त पोइ पहुचंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह थोड़ो सोचो इबादत कंहिंजी पे कई अल्लाह इबादत कंहिंजी पे कई अल्लाह जी इबादत पे कई अल्लाह जी इबादत कंदे कंदे वरी मिठड़े महबूब मुस्तफ़ा जो जिक्र शुरू थो करे उन जे मथां दुरूद पढ़ण शुरू थो करे उन जे बचड़नि जे मथां दुरूद पढ़ण शुरू थो करे इबादत खुदा जी दुरूद मुंहिंजे मुस्तफ़ा जो ॻाल्हियूं त ॿ थी वयूं न तुंहिंजे असांजे नज़र में ॿ पर रब ॿुधाइण थो चाहे त ओ बाना यादि रखी छॾ मां अल्लाह खे जेका प्यारे में प्यारी निमाज़ आहे उहा निमाज़ बि मां रब क़बूल तॾहिं कंदो हां जॾहिं मुंहिंजे महबूब ते मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ंदो हुई तॾहिं मां रब तुंहिंजी निमाज़ क़बूल कंदो मां अल्लाह साईं तोखे ॿुधाइण थो चाहियां त बाना यादि रखी छॾ मां अल्लाह जे दरबार में मुहम्मद आले मुहम्मद खां सवा जेकॾहिं केतिरी बि इबादत खणी ईंदे मां अल्लाह क़बूल कोन कंदो सही इबादत तुंहिंजी क़बूल तॾहिं थींदी जॾहिं पंहिंजे झोलीअ में मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो प्यार गॾु खणी अचे वेही नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद जिंदाबाद अतहियात में वेठो आ गोदा भनी वेठो आ झोल ते हथड़ा रखी वेठो आ इए चवां त झोल झले वेठो आ हाणे झोल झले वेठो आ कुरान पढ़ी आयो आ इबादतूं करे आयो आ सब कुछ पढ़ी आयो आ सजदा ॾेई आयो आ रुकू करे आयो आ पर मुंहिंजो करीम रब फरमाइस थो त हाणे देर न कर मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते दुरूद पढ़ त पोइ मां अल्लाह तोखे इजाज़त ॾियां त नमाज मां फारिग थी सुभान अल्लाह यानी मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात ऐं मुझे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जे दर खां सवा ॿी का ॻाल्हि आहे ॻाल्हि ॿी का ॻाल्हि आहे काई ॻाल्हि कान थई मुस्लमान रुगी थोड़ो पंहिंजे पाण खे न रुगी थोड़ो संभालींदे थोड़ो रुगी कनेक्शन मदीने वारे साईं सां मिलाए न थोड़ो रुगी कनेक्शन यकीन कर मुंहिंजा दोस्त जेको न तूं पाणीअ जे रात ते जागंदो हुई इएं हिकिड़ी बस रुगी हिकिड़ी रात तूं जागी मदीने ॾे मोहड़ करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते दुरूद पढ़ी त ॾिस खुदा जो कसम खणी तो तोखे चवां त तूं हिकिड़ी रात त जाग तूं हिकिड़ी रात त सौदो कर तूं हिकिड़ी रात में ॾिस पंहिंजी पहिरीं ज़िंदगी बि ॾिस हिकु रात तूं जागी मदीने ॾे मोहड़ करे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे आका ते दुरूद पढ़ी करे तूं सुबुह ते पंहिंजी कैफ़ियत निहार पोइ जेकर सॼी ज़िंदगी तुंहिंजी हिकिड़े पासे ऐं उहो ॾींहुं तुंहिंजो हिकिड़े पासे नज़र न अचे त फ़क़ीर खे तूं पोइ मया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे महबूब मुस्तफ़ा ते दुरूद के आजमाए न ॾिस पर यकीन करे मुझे आका ते दुरूद पढ़ महबूब त महबूबा महबूब त महबूबा पर महबूब जे दर्जा जेके अदना खां अदना गुलाम हन मां तो चवां तूं उन्हनि खे सॾु कर त उहे बि तुंहिंजो सॾु ॿुधंदा आहिनि जवाब ॾींदा आहिनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरान पढ़ा दलील कुरान मां ॾियां छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाण ख़बर अथई त कंहिंखे चवंदा कुझु बि न आहियूं पर रब जो कुरान पढ़ंदासीं ज़रूर इंशाअल्लाह
अल्लाह जे कुरान पढ़ण में का बि कमी कोन छॾबी मुंहिंजा दोस्त। अल्लाह जो सुहिणो कुरान पढ़बो छो त इन कुरान करीम खां सवा ॿी वाट त आहे ई कान का। लेकिन कॾहिं इहो सोचई त कुरान कलाम त मुंहिंजे रब जो आहे, लेकिन समझ अञा मुसलमान तू कॾहिं समझने त कलाम त मुझे अल्लाह जो आहे त मुझे अल्लाह जो कलाम, पर इहो कलाम तोखे ॿुधायो कहिं हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सोच मुंहिंजा दोस्त, अल्लाह सां तू असां प्यार कीअं कयूं? न खुदा खे ॾिठोसीं, न खुदा खे छुहियोसीं। प्यार उन सां कबो आहे जंहिंजूं अखिड़ियूं ॾिसजनि, अखिड़ियुनि जूं मुंहिंजा दोस्त इहा माणकी मारे विझे, कंहिंजा चपड़ा ॾिसजनि उन जो मुरकड़ मारे विझे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे त सहाबा ॾिसंदा हा दीवाना थी वेंदा हा, नज़र पवंदी ही चरिया थी वेंदा हा, बच्चा कुर्बान कंदा हा। खुदा खे कंहिं ॾिठो? चओ हा खुदा खे ॾिठो आहे त मुंहिंजे मदीने जे घोट ॾिठो आहे, खुदा जो दीदार कयो आहे त मदीने जे साईं कयो आहे। असां तूं जेके अल्लाह जा दीवाना थिया हूं, हकीकत में खुदा जा दीवाना न थिया हूं, हकीकत में दीदारे मुस्तफ़ा जा दीवाना थिया हूं। छो त खुदा जे कुदरत जा जलवा अगर कंहिंखे नसीब थिया त किथे थिया? चो चेहरे मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे जलवन जो दीदार, अल्लाह जे जलवन जो दीदार अगर कंहिंखे भी थियो आहे त थियो किथों आहे? चो चेहरे मुस्तफ़ा मां थियो आहे न। अल्लाह जो कलाम, कंहिंजो कलाम? अल्लाह जो कलाम अगर कंहिंजे कन ताईं पहुतो आहे त पहुतो किथों आहे? चो ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुतो आहे न। अल्लाह जो कलाम ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचे, अल्लाह जो फरमान ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचे, अल्लाह जा हुकुम ज़ुबाने मुस्तफ़ा मां पहुचनि। जेकी कुछ अल्लाह जो आहे त अल्लाह जो, पर पहुचायो त मदीने वारे घोटान। पोइ जेकी कुछ मदीने जे साईं पहुचायो आहे, पोइ जेको मदीने जे दर ते पहुतो आहे उहो ई त रब वटि पहुतो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब लेखो ई कोन कयो आहे, रब उन सां लेखो ई कोन कयो आहे। मुसलमान तू फिरकिन बिरकिन खे छॾ, तोखे कसम थी पंहिंजे पैदा कंदड़ रब जो, जंहिं तोखे पैदा कयो उन रब जो कसम थो ॾिए। तू पंहिंजे ईमानदारी ऐं सच्चाईअ सां सोच मुसलमान, त उहे सहाबी जेके पहिरीं मुसलमाननि जे खिलाफ तलवार खणी घुमंदा हा, त मुसलमान मिलन त इन्हनि जो सिर कलम कयूं। भला नालो सुहिणे सहाबी हज़रत अमीर उमर साईं जो भला मां नालो थो वठां। मुंहिंजा दोस्त जेको तलवार हथ में खणी मुसलमाननि जे खिलाफ लड़ंदो हो, वॾो नालो हूंदो हो, मुसलमान डिॼंदा हा। जेसि ताईं मुसलमाननि जे खिलाफ हुयो तेसि ताईं गुनाहनि जा दफ़्तर पे भरियसि। अलाए केतिरा दफ़्तर भरे छॾी। तोखां थो पुछां, उन अल्लाह खे ॾिठो हो छा? ॿुधा ॿुधा, अल्लाह खे ॾिठो हई? अल्लाह सां कचहरी करण वियो हो छा? छा ॾिठो हई? जॾहिं साम्हूं को मिलियुसि ऐं उमर काॾे थो वञी, चे अल्लाह जे आशिक जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि। कंहिंजे पोयों हा? अल्लाह जे आशिक जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि। याने मदीने वारे घोट जे पोयों हा उनखे कोन छॾींदुसि, उन जे ग़ुलामनि खे कोन छॾींदुसि। जे ओॾहूं पोइ वञ पहिरीं पंहिंजो घर त संभाल ॾिस त तुंहिंजे घर में केरु वेठो आहे। पंहिंजो घर त पहिरीं संभाल, तुंहिंजो घर ग़ुलामी क़बूल करे वेठो आहे, तूं अती तो तलवार खणी घुमंदो। चई ईअं कीअं थो थिए? चई वञ पंहिंजे भेण जे घर वञी ख़बर वठ त तुंहिंजी भेण छा थी करे। जीअं सुहिणो उमर उहा तलवार उगाड़ी खणी मोटंदो आहे, जॾहिं पंहिंजे भेण जे दरवाज़े ते बीहंदो आहे, अंदरों क़ुरान करीम जो सुहिणो सुहिणो आवाज़ कननि में ईंदो आहे, वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तक़ीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिठड़ो आवाज़ क़ुरान जो, जंहिंजे लाइ मुंहिंजो करीम रब फरमाईंदो आहे त हो क़ुरान शिफ़ा बि आहे, क़ुरान रहमत बि आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कननि ते आवाज़ पियो, जेके ख़ुदा घुरंदो आहे न उन जे कननि ते रब इहे आवाज़ जो असर कंदो आहे।
ॿुधंदो सभु को आहे, लेकिन दिलि सभु कंहिंजे ते असर कोन थींदो आहे। दिलि उन जी ते असर थींदो आहे जेके मुंहिंजो ख़ुदा घुरंदो आहे। सुहिणे उमर, असां सुहिणो उमर उन वक़्त में मुस्लमान कोन हो, पर असां सुहिणो इन करे था चऊं जेके यार बख़्शे छॾियो आहे, त असां केरु थींदा आहियूं। सुभान अल्लाह। आवाज़ ॿुधंदो आहे, जिस्म जे मथां असर थियो। भेण ॾिसी आवाज़ ॿुधी त मुंहिंजो भाउ अची रहियो आहे। उहे क़ुरान करीम जूं आयतूं फरहन ते लिखियल हुयूं या खजीअ जे पननि ते लिखियल हुयूं। दोस्त यकदम बरदड़ तनूर में विझंदी आहे, डिॼंदी आहे भाउ खां। भाउ ईंदो आहे, ॾे ख़बर आवाज़ छाजो हो। ख़ामोश चवई थो ॿुधाए आवाज़ छाजो हो। तलवार कॾहिं बीठो नथी ॿुधाई त धड़का सीधार थो कई। अदा ॾोह जी माफ़ी मिले त ॿुधायां, ॿुधाए माफ़ी थई। अदा मां रब जो क़ुरान पे पढ़ियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब जो क़ुरान? जी हाँ, रब जो क़ुरान। किथां आंदई? जी मदीने वारे ते ईमान आणे चुकी हां। काॾे कयई? जे तुंहिंजे डप खां बाहि जे तंदूर में विधो थम। चई तुंहिंजे रब जो क़ुरान सचो आहे, तुंहिंजो सुहिणो नबी सचो आहे, त पोइ तंदूर मां कढी ॾेखार। हुन ईअं कोन सोचो त मूंखे बाहि साड़ींदी, हुन इहो कोन सोचो त मुंहिंजो हाल छा थींदो, अलाए छा थींदो। न न, हुनखे यकीन आहे त जेका दिलि मुस्तफ़ा जे दिलि सां लॻी चुकी आहे, उनखे बाहि छा दुनिया जी काई ताक़त असर कान कंदी। सुभान अल्लाह। देर कान थी करे तनूर जो ढक मथे खणी बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे बाह अंदर विझंदी आहे। उहा सलामत उहे खजीअ जा पत्ता ॿाहिरि कढंदी आहे। अदा ही रब जो क़ुरान आहे जेको पढ़ी रहियो आहे। जीअं निगाह पई आहे, उहा दिलि खसिजी वई आहे। उहो जेको तलवार खणी घुमंदो पियो वठे, उहा ई उगाड़ी तलवार खणी काॾे वियो? चओ मदीने वियो। हाय हाय। काॾे वियो? जवाब ॾे, काॾे वियो? मदीने वारे घोट जे दरबार ते वियो। उते जो ते चवे ह मौला मूं तौबह कई, मुंहिंजा अल्लाह से उते कोन हो छा? जवाब ॾे, खुदा कोन हो छा? हज़रत अमीर उमर जिथे घर में हो, उन जे भेण जे घर में अल्लाह कोन हो छा? जवाब ॾे, रब कोन पियो ॾिसे छा? हुवल अव्वल वल आखिर वज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सब कुछ ॾिसंदड़ ॿुधंदड़ मगर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ग़ुलामन जो इहो हाल आहे। उनखे ख़बर आहे बेशक मां ईमान त आणियां थो, रब जो बानो त थियां थो, अल्लाह जे वहदानियत जो इक़रार त कयां थो, पर जेसीं दरे मुस्तफ़ा ते न वेंदुमि तेसीं रब जे ज़ात सां मुलाक़ात कान थींदी। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। मुंहिंजा प्यारा दोस्त, जॾहिं सहाबा जंहिं जहिड़ो दुनिया में न की ॿियो ॼाओ आहे न की ॼमंदो, छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफ़ा जो हिकिड़ो सहाबी हिकिड़ो पाव जवन जो ख़ैरात करे, बाद में अचण वारा उहद जबल जेतिरो सोन ख़ैरात कनि, पर हुन जे पाव जे बराबर नथो थी सघे। उहे मुंहिंजा दोस्त सहाबी, उन्हनि खे बि ख़बर आहे अगरि अल्लाह मिलंदो त मदीने वारे जे दर तां मिलंदो। कोई हिकिड़ो बि सहाबी ॾेखार जंहिं मदीने वारे घोट जे दर जी ग़ुलामी क़बूल न कई हुजे। त मां ॻाल्हि पे कई, केतिरा बि गुनाहनि जा अंबार हुया, दरे मुस्तफ़ा ते ईंदो वयो। आए हाय, कदम पंहिंजा दरे मुस्तफ़ा ते रखई, पेशानी पंहिंजी मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे कदमनि तां क़ुर्बान कयई। दिलड़ी महबूब खे ॾिनई। रब चयो मुंहिंजा महबूबा, जेको तोखे दिलि ॾींदो आहे मां अल्लाह उनखे ईअं धोई छॾींदो हा ॼण अमड़ जे पेट मां हाणे ॼाओ आहे।
ओहो सुनो उमर जेको पहिरीं शैतान जे चवण ते हली करे मुसलमानन सां लड़ंदो हो अॼु दरे मुस्तफ़ा ते आयो अल्लाह जे ज़ात उनखे उहा नेमत अता फरमाई जो सुनो उमर वञे त शैतान रस्तो ई छॾे भॼी वञे। यानी महबूब मुस्तफ़ा जे दर खां सवा ॿी ॻाल्हि ॻाल्हि ॿी वाट आहे ई कान का पर तव्हांखे अर्ज़ पे कयमि त कनेक्शन मिलाए त ॾिस न कनेक्शन मुंहिंजे महबूब सां मिलाए त ॾिस हिकिड़ी राति रुगी जागी त ॾिस असांजो असल में यकीन कच्चो आहे न मुंहिंजा दोस्त मां तव्हांखे ॿुधाई पे ॻाल्हि तव्हां वरी अॻिते थिड़ी वियुसि मां त असां अल्लाह जे ज़ात ते भरोसो नथा कयूं पर जेकॾहिं हितां तव्हां मां को बि डॉक्टर ॾे वियो डॉक्टर चएसि यार ॻाल्हि ॿुध चई ॿुधा चई तुंहिंजो ब्लड प्रेशर अथई हाय हाणे जे लूणु खाईंदे त बसि पोइ महीनो बि जहिड़ो कोन रहंदे तोखे अटैक थींदी यूं वेंदे हलियो हमराह ईंदो अधु बीमार थींदो ॿियो चङो भलो अचे थो कंधलो ॾींदो ज़ाल वेचारीअ मोहबत में कढ़ाई पचाई आहे ज़बरदस्त मुर्गीअ जी या बकर जे गोश्त जी वात पाणी त कोन थो थिएव न कढ़ाई त कढ़ाई आहे न ज़ाल पचाई शौक़ मां जीअं आयो चयो मुंहिंजा सुहिणा घोट अॼु त मूं तुंहिंजे लाइ का कढ़ाई पचाई आहे छा चई परे कर परे कर छो छा थी वियो अथई मूं तुंहिंजे लाइ हेॾी प्यार में पचाई आहे चई चरी डॉक्टर चयो आहे डॉक्टर त जेकॾहिं लूणु खाईंदे त तुंहिंजो इहो ब्लड प्रेशर थींदी हाई पोइ महीने में मरंदे हाणे जे चाहीं त महीने में मरां त भला मां खावां चई न न न न पोइ तूं न खा इहा भला मां ई खाई थी छॾियां मुंहिंजा दोस्त डॉक्टर जे चवण ते लूणु छॾियईं ॿिए चएसि तोखे शुगर थी आहे खंडु छॾ चांहि छॾ सभु कुझु छॾियईं डॉक्टर जे चवण ते खंडु छॾे ॾिनई डॉक्टर जे चवण ते लूणु छॾे ॾिनई डॉक्टर को तुंहिंजो ख़ुदा त कोन्हे डॉक्टर त हिकिड़ो अंदाज़ो ॿुधायो आहे मां तोखां थो पुछां ओ मुस्लमान कलमे पढ़ण वारा डॉक्टर खे ख़बर वधीक आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा खे ख़बर वधीक आहे तुंहिंजे ज़िंदगी जो मालिक मुंहिंजो ख़ुदा है या डॉक्टर जवाब ॾे जेके दुनिया जा ला इलाज हूंदा आहिनि दरे मुस्तफ़ा ते वेंदा आहिनि शफ़ा याब थी मोटंदा त उहो ख़ुदा मुझो करीम रब थो मनो करई त गुनाह न कर व्याज न खा चोरी न कर ग़रीबन जो हक़ न खा अॻिते कब्र में ॾाढो ॾुखियो थींदे हशर में ॾुखियो थींदे त ख़ुदा जो हुकुम कोन थो असांखे सम्झ में अचे मुझो मदीने जो मीर फरमाए थो मिस्कीनन जी मदद कर यतीमन सां प्यार कर त मां मुस्तफ़ा राज़ी थी मुझे महबूब जो हुकुम सम्झ में कोन थो अचे पर डॉक्टर वारी ॻाल्हि झटि असांजे दिमाग़ में अची थी वञे इहो ई त असांजो अक़ीदो आहे इहो ई त असांजो ईमान आहे पोइ था चऊं त यार राति जो जागूं त था पर मदीने वारो सॾु कोन थो ॾे ओ चरिया जे मदीने वारो सॾु न ॾे त ॿियो केरु सॾु ॾींदो क़ुरान करीम जी आयत ॿुध मदीने वारो त मदीने वारो आहे उहो मुंहिंजो महबूब त इमामुल अंबिया आहे लेकिन अल्लाह जे हिकिड़े सुहिणे नबीअ जी ॻाल्हि कयां ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन अल्लाह जे सुहिणे नबी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम केर ॻाल्हि ॻाल्हि केर हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे सूरह नमल खे खोले ॾिस रब्बे ज़ुल जलाल बयान फरमायो आहे सुलेमान अलैहिस्सलाम मुंहिंजा दोस्त जंहिंजे कब्ज़े में इंसाननि सां गॾु हूरूं बि हुयूं देव बि हुया परियूं बि हुयूं जिन बि हुया वॾो लश्कर गॾु हूंदो हुयो उन लश्कर खे तयारु करे जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम निकिरंदो हो उन जो तख़्त ज़मीन ते कोन हूंदो मथे खणी हलंदा हुया अञा तख्त ते वेठो आ तख्त खणी निकता अञा हू पंहिंजे महल मां निकरन था अरब जो क़ुरान ॿुधाए रहियो आहे अल्लाह जो क़ुरान खोल रस्ते में अॻियां जंहिं रस्ते सां वञण वारा हा कीलियूं के निकतियूं हिकिड़े ॿिर मां ॿिए पासे पयूं वञनि उन्हनि कीलनि लखनि करोड़नि कीलनि मां हिकिड़ी कील थी पंहिंजे कीलनि खे सॾु करे क़ालत या अय्युहन
नमलुदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु वहुम ला यशऊरून। सुलेमान अलैहिस्सलाम अञा पंहिंजे महल मां निकितो आहे। 3 मैलनि जे पंध ते, घणे पंध ते, गला गला घणो पंध आहे? 3 मैल। कील या माकोड़ी वजन घणो अथसि? गला गला वजन घणो अथसि? बिरनि मां निकितियूं हल। उन्हनि कीलनि माकोड़नि जी जेका राणी आहे उहा सॾड़ो थी करे, ओ मुंहिंजूं साथियाणियूं, ओ मुंहिंजे क़ौम वारियूं, जल्दी जल्दी पंहिंजे बिरनि में वापसि हलियूं वञो। हो जवाब में चवनि थियूं, ओ असांजी राणी छा थियो थी? असां त मस निकितियूं घुमण फिरण जे लाइ। चवे थी देर न कयो। होॾां सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो अची रहियो आहे। उन काफ़िले सां जानवर गॾु आहिनि। मतां उन्हनि जे पेरनि जे हेठां रगड़े में अची वञो, सभई मरी वञो, जान तव्हांजी ख़तम थी वेंदी। उहे कीलियूं चवनि थियूं, किथे आहे काफ़िलो? जवाब ॾींदी आहे, तव्हां त नथियूं ॾिसो पर मां ॾिसी रही हां। घणो पंधो? 3 मैल। घणो पंधो? 3 मैल परे सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो निकितो आहे। हेॾो उहा कीलनि जी राणी पंहिंजे कीलनि खे थी ॿुधाए। ऐं भला पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कॾहिं रहियो हज़रत सुलेमान, कॾहिं रही उन जी क़ौम? अल्लाह साईं इहा ॻाल्हि क़ुरान में छो बयानु कई? मुसलमान सोच, हज़रत सुलेमान जो किस्सो त रहियो कॾहिं, ज़मानो रहियो कॾहिं। मुंहिंजे करीम रब क़ुरान करीम में ॻाल्हि छो कई? इन जे लाइ जो मुंहिंजे अल्लाह खे ख़बर आहे क़ुरान पहिरीं नाज़िल थींदो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम औलिया अल्लाह जो ज़मानो ईंदो, सहाबा खां पोइ ताबईन, तबा ताबईन, सालिहीन जो ज़मानो ईंदो। मतां दुनिया वारा चवनि त तव्हां का कुरान अग में नाज़िल थियो, तव्हां जो ज़िक्र किथे आ? त मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम उन्हनि खे ॿुधाईंदा। अग में नबी भी हुया, उन्हनि जा ग़ुलाम भी हुया, इश्क वारा भी हुया, इंसान त छा पर जे जानवर ऐं जीत भी नबीअ सां प्यार कंदा हुया त मैलनि तां उहे भी दीदार कंदा हा त नबी भी दीदार कंदो हुयो। कुरान तो चवे त 3 मैलनि जे फासिले तो जेॾी महिल कील पंहिंजे कीलनि खे चए तो अंदर थियो सुलेमान अलैहिस्सलाम जो काफ़िलो तो जाने सवाल इहो आ त हेॾहूं कील पंहिंजे कीलनि खे ॻाल्हाए चवे थी पई त अंदर थियो। कुरान छा तो चवे? फतबस्सम ضاحكم من قولها। हेॾा कील पंहिंजे कीलनि सां थी ॻाल्हाए, होॾां सुलेमान अलैहिस्सलाम हिन कील जे ॻाल्हाइण ते मुर्की रहियो आहे। खोल कुरान न। 3 मैलनि जो फ़ासिलो आहे। नबी त नबी आहे, ॻाल्हि ॻाल्हि नबी त नबी आहे त 3 मैल आहिनि पर 3 करोड़ मैल भी हुजनि नबीअ जे आॾो काई हैसियत कोन था रखनि। नबीअ खे त असांजो ईमान आहे, अहले सुन्नत औलिया अल्लाह सां तालुक रखण वारा। अञा खोले चवां त 11 वारे यार सां तालुक रखण वारा, 12 वारे महबूब जो मीलाद करण वारा। उन्हनि जो अक़ीदो ई इहो आहे त नबी त थींदो ई नबी आहे, नबीअ जी माना ई ग़ैब जूं ख़बरूं ॾींदड़ आहे। नबीअ खे त इल्मु हज़ारे मैलनि ते हूंदो आहे पर सवाल इहो आहे त 3 मैलनि तां हिकिड़ीअ कील खे कीअं ख़बर पई त मुंहिंजो सुहिणो नबी अची रहियो आहे? कील खे कीअं ख़बर पई? रब्बे करीम ॿुधाइण चाहियो, ओ इंसान कीलियूं त ॿियूं भी किरोड़े हुयूं, माकोड़ियूं त किरोड़े हुयूं पर उन्हनि जे दिल जो तालुक नबीअ जे ज़ात सां ॻंढियल कोन हुयो। उन्हनि लखनि करोड़नि मां हिकिड़ी माकोड़ीअ जो तालुक ॻंढियल आहे, जंहिंजो जंहिंसां तालुक ॻंढियल आहे पोइ हेतिरी छो न हुजे ॿिर में वेठी आहे 3 मैल परे ॿुधाए रही आहे त मुंहिंजो महबूब अची रहियो आहे।
सुनो सुलेमान अलैहिस्सलाम मुरकंदो आ काफिलो ईंदो आ जॾहिं उन जगह ते पहुचंदो आ उन कील खे सॾ कंदो आ नालो वठी सुनो ओ फलाणी कील करोड़नि कीलनि मां यार सुलेमान अलैहिस्सलाम करोड़नि कीलनि मां उन कील खे इश्क जे बुनियाद ते सुञाणंदो आ मुंहिंजो मदीने जो मीर पंहिंजे गुलामनि खे कोन सुञाणंदो ओ मुसलमान कहिड़ो अक़ीदो आहे तुंहिंजो मुझे मदीने जे मीर के खबर ना है त गोट खबर खान सोलंगी में मां मुस्तफा जा आशिक हींअर छो वेठा हन मुझे महबूब के खबर ना है खुदा जो कसम जे महबूब के खबर ना है त पोइ बाक़ी कंहिंखे ख़बर आहे महबूब के ॾसण वारो मुंहिंजो रब आहे मुंहिंजा दोस्त मुंहिंजे महबूब के इल्म मुंहिंजे रब अता कयो आहे उस्ताद जी इज़त थींदी आहे जॾहिं शागिर्द जी कामयाबी हूंदी आहे मुर्शिद जी इज़त थींदी आहे जॾहिं मुरीद जी कामयाबी थींदी आहे माउ जी इज़त थींदी आहे जॾहिं धी नालो कढाईंदी आहे नबी जो मक़ाम जॾहिं बुलंद थींदो आहे त मुंहिंजे ख़ुदा जे वहदानियत जी इज़त थींदी आहे जेकॾहिं मुंहिंजे नबी जंहिंखे इल्म न आहे त पोइ मुंहिंजा दोस्त या कंहिंजी इंसल्ट पियो करी मुंहिंजे ख़ुदा मुंहिंजे मुस्तफ़ा खे सभु कुझु अता करे छॾियो कीला निस्बत वारी आहे नबी के सुञाणे रही आ नबी उन के सुञाणे रहियो आ मथों अचे करे चवंदो आ ओ फलाणी कील जीव मुंहिंजा सुहिणा हेॾे आ खणी उन खे तरीअ ते रखंदो आ निहारे पुछंदो आ ॾे त ख़बर सुहिणा कहिड़ी रंग ॾिठो अथई हा सुहिणा रंग ॾाढो कारो आ रंग ॾाढो कारो आहे वज़न ॾिठो अथई सुहिणा वज़न बि कुझु कोन्हे को ड्रेग छाते कई अथई सुहिणा इहो ई तराज़ आहे वज़न बि कोन्हे को ताक़त भी काने का कद्दू बुत्तू भी कोने को पर मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं हींअर को मूंखां पुछे त मां उनखे ॿुधायां त हिन वक़्तु मूं जहिड़ो ताक़तवर दुनिया में ॿियो कोई कोन्हे को कील तोखे छा थियो आहे जे सुहिणा इन करे थी नाज़ कयां जो अल्लाह जे नबीअ सॾड़ो करे पंहिंजे हथड़े ते रखियो आहे जेकॾहिं कील खे अल्लाह जो नबी सॾड़ो करे सुलेमान अलैहिस्सलाम पंहिंजे हथड़े ते रखे उहा चवे दुनिया में मूंखां वधीक ताक़त वारो कोन्हे रब खे ॻाल्हि वणे अल्लाह क़ुरान में बयान करे पोइ ॿुधाए जंहिं अबू बकर सिद्दीक़ खे मुस्तफ़ा सॾड़ो करे उन जे गोॾे ते सुम्हे उन अबू बकर जो मक़ाम छा हूंदो सुभान अल्लाह जय मुझे दिल पर अली के सॾड़ो करे मुझो मदीने जो मीर पंहिंजे बिस्तरे ते सुमारे उन अली जो मक़ाम छा हूंदो सुभान अल्लाह जंहिंखे मिलियो आहे किथों मिलियो आहे चओ दरे ॻाल्हा ॻाल्हा किथों मिलियो आहे दरे मुस्तफ़ा तां मिलियो आहे ऐं दरे मुस्तफ़ा तां कंहिंखे मिलियो आहे जंहिं पंहिंजो कंध झुकायो आहे जंहिं पंहिंजो कंध झुकायो आहे मिलंदो आहे पर मिलंदो उनखे आहे जेको कंधड़ो झुकाईंदो आहे छा मिलंदो आहे चो जेको घुरंदो आहे उनखे उहो सभु कुझु ॻाल्हा ॻाल्हा जेको घुरंदो आहे उनखे उहो सभु कुझु मिलंदो आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यकीन ॼाणो कलाक त अलाए कीअं गुज़री विया कुझु मूंखे सम्झ में कोन थो अचे जेको न फ़क़ीर दावत खणी ईंदो आहे उनखे चवंदो आहे फ़क़ीर हेॾे निहार चवंदो आहे साईं ओ हीअ राति त ख़ाली आहे न पोइ इहा मूंखे ॾे अलाह जा बानड़ा मां बि इंसान आहियां साईं हाणे असां हेतिरो पंधु करे आहियूं असांखे मोटाई थो थोरो सोचो मुंहिंजा मुस्लमान भाइरो यकीन कयो पूरो महरम जो महीनो का रात वांदी कान हुई तव्हांखे ख़बर आहे सफ़र जो महीनो रोज़ प्रोग्राम ख़ुदा जी कुदरत राति बि सोलंगनि में अॼु ॾींहुं पंहिंजे मस्जिद में अॼु राति वरी सोलंगनि में सुभाणे परीहं वरी रावल सोलंगीअ में रुगी सोलंगनि खे अलाए छा थियो आहे जल्द जन्नत में वञणो था चाहियो अलाए छा ख़बर पवे एतिरी तकड़ खणी कई अथव त दोस्तो मां मुअद्दबाना अर्ज़ थो कयां उन्हनि दोस्तनि खे जिन खे तकलीफ़ थी आहे हफ़्ते ॾेढ खां मुंहिंजी फ़ोन बंदि आहे इहो सच आहे दोस्तनि जूं मयारूं अचनि थी पियो सच आहे लेकिन ख़ुदारा मूं ते बि रहम कयो मां बि हिकिड़ो इंसान आहियां मूंखे बि निंड करण जो हक़ आहे तव्हां हितां थी वेंदव घर वरी 15 ॾींहं त जलसो कोन अथव न पर मां त रोज़ थो वञा पोइ उन तो मुंहिंजा दोस्तनि कावड़ जी था वञनि ॿुधायो तव्हां ख़ुदा कान फ़ैसिलो कयो इहा कावड़ ठहे थी
खुदा कारण फैसलो कयो मुझा दोस्त मुते कावड़ न कयो मां फकीर माण्हू आ जेको ईंदो आ पहिरीं मां उनखे प्रोग्राम ॾेई छॾींदो आ इहो न ॾिसंदो आ त हे अमीर आ या हे ग़रीब आ जेको आयो बाबा आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम तू खण पोइ जा भाग पोइ ॾिसंदासीं इन करे मुंहिंजा दोस्तनि खे मूंखां शिकायत आहे मां इन करे गॾियल जुमिलो थो अर्ज़ु कयां रबियुल अवल में काई मूं वटि गुंजाइश प्रोग्रामनि जी कोन्हे का सफ़र महीनो पंहिंजे पुॼाणी ते थियण वारो आहे इन करे मुंहिंजी फ़ोन बंदि आहे तव्हां मूंखे नाराज़ बि न थियो मैसेजनि में मयारू बि न ॾियो मुंहिंजा दोस्त मां बि इंसान आहियां थोरो मूंखे भला जन मां हींअर आवाज़ वेही वञे सुभाणे ॿिए जे जलसे ते न वञा उनखे ॾुख थींदो या न तव्हां ख़ुदि फ़ैसिलो कयो तव्हांजो इश्क़ तव्हांजी मुहबतूं पंहिंजी जॻह ते पर ॿिली मां बि त इंसान आहियां मूंखे बि त ज़िंदगी गुज़ारण जो हक़ आहे बसि मूंखे धंधो त कोन्हे त बसि सुबुह थियो राति रोज़ जलसंदे आख़िर मां बि ॿचिड़ी वाला आहियां मां बि ॿचिड़ी वाला मुंहिंजे मथां बि ॿचड़नि जो हक़ आहे कॾहिं मूंखे तव्हां ईअं त कोन था चओ त साईं तूं रोज़ जलसंदे छो थो वञी असांखे चई थो त पंहिंजे ॿचड़नि सां प्यारु कयो असांखे चई थो पंहिंजे ॿचड़नि खे टाइम ॾियो तूं रोज़ जलसंदे बीठो या तुंहिंजा ॿचड़ा तोखां कोन पुछंदा छा कॾहिं मूंखां इहो सुवाल त कयो नी पर कोन कंदव छो कयो ॾिसो था छॾियूं सही कोन था त सुवाल कहिड़ो कयूं इन करे ॾाहा थियो खिलो भी भले लेकिन कंहिं ते रहम भी कयो मां सभिनी दोस्तनि खे ॿाहूं थो ॿधां त कोई भी दोस्त नाराज़ न थिए टाइम हूंदो त मिलंदो आहे न हूंदो त कोन मिलंदो हाणे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी ॿुधा त थी विया काएं बजे बिठा 9:45 बजे 9:10 मुंहिंजा प्यारा दोस्तो दिल त यकीन कयो भरी बीठी आहे सॼो क़ुरान सीने में पियो आहे दिल त घणो चवे थी ॿुधायां पर दिमाग़ में ताक़त कोन बची थोरो ॻाल्हायां थो दिमाग़ खे चकर था अचनि हेॾा मोहम्मद ईसा वेठो आहे इन जी वठोठा लॻी पिया त न बसि पखे न मौलूद त हिकिड़ो ॿुधाए पोइ वञी त भले वञे अलाह जा बानड़ो सॼी जेका तकरीर थी कचहरी जो निचूड़ भला कढियो त निचूड़ छा थियो हिकिड़ो ई निचूड़ रहियो त असां व्याज खां परे रहूं अॼोकी कचहरी जो निचूड़ व्याज खां असां तौबा कयूं ग़रीब जी अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर मदद कयूं यतीमनि मिसकीननि बेवाहनि जी अल्लाह जी रज़ा ख़ातिर मदद कयूं जेकॾहिं 5-7 साल 2 बोरियुनि ते 3 बोरियूं वरितियूं अथई हिन साल हिकिड़ी बोरी अल्लाह जे रज़ा ख़ातिर मुफ़्त में बि कंहिंखे ॾेई ॾिस पोइ ॾिसंदमि दौलत तुंहिंजी हाणे थी वधे या अॻु में पई वधे सौदो कर त सही न मुंहिंजा दोस्त सौदो करे त ॾिस न थोरो इन व्याज खां परे थी ऐं तौबा अल्लाह खे ॾाढी वणंदी अथई यादि रख मुंहिंजा दोस्त ऐं जंहिंखे ख़ुदा चाहींदो आहे हबीब अजमी केरु दोस्त हबीब अजमी जेको ॾाढो गुनाहगार आहे ॾाढो गुनाहगार आहे उनजे गुनाहनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे लेकिन उनजे बख़्शिश जो ज़रियो बसि रुॻी ॿुधायां थो गुनाह जे नियत सां निकितो आहे रस्ते में नंढड़ा ॿार बीठा आहिनि हिक ॿिए ॾे निहारे चवण लॻा ओ अदा फलाणा होॾे निहार जहन्नमी शख़्स अची रहियो आहे ॿियो नंढड़ो ॿिए खे चवे अदा होॾे निहार जहन्नमी शख़्स अची रहियो आहे हिक ॿिए खे चवण लॻा जीअं हबीब अजमी वेझो आयो हिक ॿिए खे चवण लॻा त रस्तो छॾे परे थी वञो मतां इन जहन्नमी शख़्स जी मिटी असांखे लॻे असां बि जहन्नमी न थी वञूं हिक ॿिए खे चवण लॻा जॾहिं हबीब अजमी जे कन जे मथां इन नंढड़नि ॿारनि जा लफ़्ज़ आया मुंहिंजा दोस्त बीही रहियो बीही करे अर्श ॾे निहारण लॻो निहारे चवण लॻो मुंहिंजा करीम रब मां मञा थो त गुनाहगार आहियां मञा थो त ख़तादार आहियां मञा थो त बदकार बेकार आहियां निकितो बि गुनाह जे नियत सां इहो त सचा पर मुंहिंजा मौला हिन मासूमनि ॿारनि खे कीअं ख़बर पई त मां जहन्नमी शख़्स बणिजी चुको हां अञा दिल में इहो ख़याल कंदो आहे ग़ैबी आवाज़ ईंदो आहे
जेको खुदा कंहिंखे बख़्शण चाहींदो आहे त उन जे आॾो अहिड़ी मख़लूक खे बीहारे छॾींदो आहे। जियां जो आवाज़ आयो रहमत भरियो आवाज़ आयो दिल में ख्याल कयई बस मुझा करीम रब मां तौबा थो कयां गुनाहन का माफ़ी तो घुरा मुझा दोस्त तौबा त करे थो माफ़ी त घुरे थो मुसलमान आहे मगर काॾे थो वञे सिधो सो हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जे दरबार ते थो वञे। सुभान अल्लाह। तारीख़ खोल जह भी गुनाह का तौबा कया जॾहिं कपड़े के धोइबो आहे त काॾे वञिबो आहे पाणी ॾे खणी वञिबो आहे या मिटीअ सां धोइबो आहे जवाब ॾे ॻाल्हि छा सां धोइबो आहे पाणीअ सां धोइबो आहे पाणी बि कहिड़ो हथ कबो आहे जेको पाक ऐं साफ़ हुजे गर वारे पाणी सां कोन धोइबो आहे जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा करम कंदो आहे गुनाहनि खां तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो आहे उनखे मुंहिंजो रब पंहिंजे महबूब जे वलीअनि जो दर नसीब करे छॾींदो हलियो वेंदो आहे ओॾो बेधड़क थियो। हबीब अजमी जे दिल में ख्याल आयो ख्वाजा हसन बसरी दिलबर जे दरबार ते थो वञा वञी चवां तो सुणा ॾाढा गुनाह कया अथमि अॼु मुंहिंजे लाइ दुआ घुरो त मुंहिंजो रब मन मूंखे माफ़ी ॾे हेॾां वेंदो आहे अञा बसरे शहर जे ॿाहिरि हूंदो आहे ॾिसे त ख्वाजा हसन बसरी अॻे ई इस्तक़बाल में बीठो आहे। सुभान अल्लाह। रोई करे चवंदो आहे मुंहिंजा साईं मां त अॼु तव्हां ॾे पियो अचां ख्वाजा हसन बसरी फरमाईंदो आहे हबीब अजमी तूं असां ॾे पियो अची त असां बि तुंहिंजे इंतज़ार में बीठा आहियूं। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा साईं मां त कंहिं कम सां पियो अचां तव्हां मुझे इंतजार में छो हसन बसरी सुनो फरमाईंदो आहे जय करीम रब तोखे तौबा जी तौफीक बख्शिया उन करीम रब मूंखे हुक्म कयो आहे त मुंहिंजो बांधड़ो अचे थो इन जी मेहमान नवाज़ी कर। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। यानी वल औलिया अल्लाह खुदा जे कुर्ब खां परे कोन हूंदा आहिनि। हबीब अजमी बैत कई आहे दुआऊं पढ़ियूं आहिनि अस्तगफार जा कलमा चया आहिनि जेॾीमहिल निकिरे थो त अर्ज़ थो करे त सुहिणा हिकिड़ो अर्ज़ड़ो आहे चओ मुंहिंजा दिलबर तौबा त कयमि गुनाहनि खां माफ़ी बि रब ॾींदो पर जेके नंढड़ा ॿार रस्ते में मूंखे जहन्नमी पिया सॾीनि उन्हनि ॿारनि खे कीअं मां ॿुधायां त हाणे मां तौबा करे आयो हां हाणे मूंखे जहन्नमी न सॾियो। सुणे हसन बसरी फरमायो ओ हबीब अजमी जॾहिं बाने ते अल्लाह कुर्ब कंदो आहे मुंहिंजो अल्लाह जिब्राईल खे हुक्म कंदो आहे जिब्राईल आसमाननि जे मलाइकनि खे ऐलान करे ॿुधा ज़मीन जे मलाइकनि खे ऐलान करे ॿुधा त फलाणे बाने सां मां रब प्यार कयां थो तहां भी हिन सां प्यार कयो। इहो तुझो ज़िमो कोन्हे को भले साॻे रस्ते सां वञ ॾिस त मुंहिंजो करीम रब तो ते करम कीअं थो करे। तौबा करे तौबा कंहिंजे दर ते कई अल्लाह जे दर ते कंहिंजे दर ते कई गुनाह माफ़ कंहिं कया गाला गाला कंहिं कया माफ़ी कंहिं खां घुरी सहारो कंहिंजो वरितई उन रब जे वलीअ जो वसीलो कंहिंजो वरितई गाला गाला कंहिंजो वरितई नंढे हिकिड़े मिंट लाइ बीहां जेकॾहिं समझी तो त वसीले जी ज़रूरत कान्हे मूंखे हिकिड़े सुवाल जो जवाब ॾे सिर्फ़ हिकिड़े सुवाल जो जवाब जॾहिं क़यामत बर्पा थींदी छा थींदी क़यामत बर्पा थींदी सिज नेज़े जे बराबर ईंदो ज़मीन टपी ट्रामे जी थींदी जॾहिं मुंहिंजो करीम रब बेनियाज़ीअ जो ऐलान कंदो लिमनिल मुल्कुल यौम जवाब कोन मिलंदो रब जे तरफ़ खां ऐलान थींदो त लिल्लाहिल वाहिदिल क़हार जॾहिं इहो ऐलान थींदो सॼे जिस्मन में तड़प अची वेंदी ॿुधाए त माण्हू काॾे वेंदा अञा जन्नत जो फैसलो भी कोन थियो हूंदो जहन्नम जो भी फैसलो कोन थींदो तमाम अंबिया भी हुंदा उम्मतूं भी हूंदियूं ॿुधाए त छा कंदा खुद हर मौलवी जहिड़े बणे फिरके जो हुजे इहो जवाब ॾींदो त सभई गॾिजी हज़रत आदम ॾे वेंदा।
काॾे वेंदा अल्लाह मौजूद अल्लाह त मौजूद आहे क़यामत जे ॾियारे ख़ुदा मौजूद न हूंदो छा ॻाल्हि आहे ख़ुदा जी कुर्सी त क़ाइम आहे पोइ हज़रत आदम ने छो वेंदा इन जे लाइ त आदम वारो कर सुहिणा दुआ घुर माना उते बि पहिरियों कमु वसीले जो आहे हशर में भी पहिरियों तलाश छाजी थींदी वसीले जी भलो हज़रत आदम चदो मुझी जाए ना है हज़रत इब्राहिम दे ओ चवंदो त मां भी न हलो हज़रत मूसा दे ओ चवंदो त मां भी न हलो हज़रत ईसा दे ओ चवंदो त मां भी न सुना भला काडे वञो जे कदे अजो वञणो थव त मदीने जो घोट वेठो आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह त क़यामत में अल्लाह के राज़ी करण जे लाइ खुद बुधा त वसीलो हलंदो या कोन हलंदो क़यामत में पहिरो अमल थींदो ही वसीले जो मुझो मदीने जो घोट पंहिंजी पेशानी झुकाईंदो रब चवंदो या मुहम्मद इरफा रासक हबीब घणई कंध झुकाए ज़माने में दुनिया जे अंदर पंहिंजी पेशानी झुकाए उते तू मुहम्मद हुए हिते मां रब तोखे महमूद जी कुर्सी ॾेई छॾी आहे हुते तू मुंहिंजी तारीफ़ कंदे हुए अज हिते कायनात तुझी तारीफ कंदी हबीब घुरंदो वञ त मां रब ॾींदो वञ सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़यामत में पहिरो कम वसीले जो हलंदो न मुंहिंजा दोस्त इन करे असां दुनिया जे अंदर भी पहिरो ही कम वसीले जो कंदा हूं कहे अल्लाह जे वलीअ जे दरबार में सुहिणा दुआ घुर त मुंहिंजो रब मुश्किल मुंहिंजो रब टारींदो केर टारींदो मुझो रब सोहना दुआ घुर त मुझो रब मुझी मुश्किल टारे अल्लाह वारा हथड़ा खणंदा हन मुझो रब बेड़ो पार करे हिते हज़ारे फ़कीर तो केड़ा मिलंदा जेके तोखे चवंदा त असांजूं मुश्किलातूं हल न पयूं थन मुर्शिद करीम दे वियासीं पंहिंजे मुर्शिद करीम के अर्ज़ड़ो कयोसीं उन हथड़ा खयां घर पहुतुस त अॻई मामला सब ख़ैर लगो पयो हो मुंहिंजा दोस्त हिन दुनिया में चरियो कोई कोन्हे को पैगा पंहिंजो दीवानो कोई कोन्हे को हा दीवानो आहे त इश्क ऐं मुहब्बत जो दीवानो सोने हसन बसरी फरमायो हबीब मोटी वन सागे रस्ते सां आयो नंढड़ा बचड़ा बीठा हन सागे ही रांद पे था खेडन दिल में ख्याल कई हाने इनन के छा चवा अञा इहो इरादो मस कंदो आ बचड़ा हिक बे के सॾु करे चवन था सुभान अल्लाह अदा होडे त निहार अज जन्नती शख्स कीअं अची रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नंढड़ा बार पिया हिक बे के चवन जन्नती शख्स अची रहियो आ अचो त इन जे कदमन जी मिट्टी खणी पंहिंजे जिस्म के हणो त मन रब असां के भी जन्नती बनाए ओ मुंहिंजा दोस्त जॾहिं अल्लाह राज़ी थींदो आ न चो जॾहिं रब राज़ी थींदो आ त झंग जा जानवर भी अदब कंदा हन उहे भी सुञाणंदा हन त इन करे मुंहिंजा दोस्त तौबह करण जे लाइ बस हिकिड़ो ही कम ज़रूरी थई कहे अल्लाह जे सालिह बाने जे दरबार ते मुंहिंजो रब तुंहिंजी हिते भी ॿुधंदो मुझो अल्लाह तुझी गाला गाला हिते भी ॿुधंदो पर कुरान में रब चई छॾियो आ वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक गुनाह मुंहिंजा करी दर मुझे महबूब जे ते हलियो गुनाह मुंहिंजा कया थई पर दरवाजो मुझे मुस्तफा जो थई उते पहुंची पो मां रब खां दुआ घुर त मुझो महबूब तुझे ला हथड़ा खणे त मां रब मिंटन में कुर्ब करे छे सुभान अल्लाह बख्शिंदो केरा चो मुझो अल्लाह केर बख्शिंदो आ अल्लाह मुझो अल्लाह बख्शिंदो आ बख्शणहार ओहो आ रहीम ओहो आ रहम कंदड़ ओहो आ पर बख्शिंदो उनन के आ जेके दरे मुस्तफा जी दामन में हथ विझंदा हन औलिया अल्लाह जे दरबारुन ते इन करे वींदा हूं मुंहिंजा दोस्त अजीज जो उते जॾहिं हथड़ा खजंदा हन हिकड़े जे करे लखन जो कम थी विंदो आ पर जेके लख वेठा हुंदा हन हिक खां हिक खुदा जा वली वेठा हुंदा हन हथड़ा खजंदा हन बेड़ो पार थी विंदो आ अल्लाह वारन जे उर्स में जरूर विंदो कर खोले तो चवई जरूर विंदो कर मुंहिंजा दोस्त अजीज औलिया अल्लाह जो उते जॾहिं हुजण थींदो आ खुदा जे रहमत जो नुज़ूल खास थींदो आ तमाम जल्द 9-10 दिसंबर ते सफ़ा वेझड़ो बस रुगी हितों भिरिया सिटी रुगी पहुंच हिकड़ी वेन में चढ़ी सिधो कंडियारे बस स्टॉप ते पहुंची पो रहमत वारो मंजर ॾिसजां मुझे मदीने वारे घोट जे उन आशिक सादिक जो पंहिंजे करीम रब सां कुर्ब
कुर्ब ॾिसजां अल्लाह पंहिंजो वाइदो निभाए रहियो आहे मुंहिंजे सुहिणे साईं सां त ओ पीर मिठा जा ग़ुलाम पंहिंजे मुर्शिद जे दामन में हथ विझी करे मां अल्लाह जो ज़िक्र दुनिया खे ॾसे मां अॼु अल्लाह तुंहिंजे अंगणनि खे पंहिंजे रब जे मां पंहिंजे रब ज़िक्र सां आबाद करे रहियो आहियां ऐं उते जॾहिं सुहिणे साईं जे दरबार में मुंहिंजे सॼण साईं जा हथ खजंदा बेड़ो पार इंशाअल्लाह सॼी जमायत खे दावत आहे यकीन कयो दिलि नथी चवे त मां तव्हांखे छॾे उथां पर मुंहिंजो दिमाग़ मुंहिंजो साथ नथो ॾे हक़ीक़त इहा अथव ओ जागन मूंखे हाल हीणो करे छॾियो आहे बिल्कुलु ईअं सम्झो जीअं न माण्हू बेवस थींदो आहे तव्हां सोचींदा हूंदव त यार हेतिरो पंधु करे आया आहियूं फ़क़ीर जल्द में बसि मिड़ई तव्हां सां ॾेढ कलाक खां वधीक हलियो आहे हाल मुंहिंजो इन करे कोन्हे को जो ओ जागा घणा आहिनि मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि दोस्तो महिरबानी करे खोड़ सारा उलमा सगोरा ॿिया बि आहिनि ख़ुदा जे वलीअनि जा ग़ुलाम आहिनि थोरो उन्हनि खे बि तकलीफ़ ॾियो मूंखे कुझु टाइम मोहलत ॾियो त थोरो आराम कयां मुर्गी किरी पवंदुसि त पोइ त भला न की हेॾो हुजो न की होॾो हुजो इन करे मूंखे उम्मीद आहे त दोस्त छो त हिते काफ़ी दोस्त नाराज़ वेठा आहिनि मूंखे ख़बर आहे दोस्त नाराज़ वेठा आहिनि उन्हनि खे मां अर्ज़ु कंदुसि त मूं ते नाराज़ न थियो मां मजबूर आहियां मूं वटि टाइम कोन्हे मूं इन करे फ़ोन बंदि करे छॾी आहे अल्लाह जी ज़ात मूं गुनाहगार जो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए ए मोहम्मद ईसा पहिरियों प्रोग्राम हिन इलाइक़े में कयो हिन माण्हूअ इन ॻोठ ही आहे ॿियो आहे ख़बर न आहे ॻोठ ही आहे पर स्कूल हो मूंखे यादि आहे उन खां पोइ माशाल्लाह प्रोग्राम गंज थी विया अदा वज़ीर अली अदा सलीम अल्लाह ताला तुंहिंजे अबे जी मग़फ़रत फरमाईंदो जेके दोस्त वीचारा हिन प्रोग्राम जे लाइ जन जन कावशूं वरतियूं आहिनि अल्लाह ताला उन्हनि जूं कावशूं क़बूल फरमाईंदो हिन अदे मोहम्मद ईसा चयो त हिकिड़ो नंढड़ो शेर चयो हुई त उहो ॿुधायो मिंट लॻे या ॾेढ मिंट लॻे इहो ॿुधायां छो त अॼु मूं शेर तमामु घटि मां नात ई का न पढ़ी आहे ईअं आहे या न सिर्फ़ु इन करे जो थकल आहियां इन करे बसि थोरी मां नात पढ़ां ऐं मूंखे इहा उमेद आहे सलातो सलाम खां बाद में सभई दोस्त लंगर हूंदो न साईं सभई दोस्त वेही रहिजो लंगर खाइजो हिन फ़क़ीर खे सुकून सां छॾिजो त अधु कलाक बि जल्द में वञी ॿेली पंहिंजे घर पहुचां त ॿेली मुंहिंजे मथां बि हक़ आहे त मां पंहिंजे बचड़नि सां 5 घड़ियूं गुज़ारियां त सही मुंहिंजे मथां बि हक़ आहे मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह ताला दोस्त ईअं कंदा हुन दोस्त जेको नंढड़ो शेर चयो मां उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो ॾिस ज़िक्र पिया कने उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे ख़ालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात पखी वक्त पे वक्त पुकारन था असां इंसानन खे उथारन था पखी वक्त पे वक्त पुकारन था असां इंसानन खे उथारन था कयो नज़र सभिने ॾे अदा निहारन था कयो नज़र सभिने ॾे निहारन था चवन हाय हाय बोड़ा कीन ॿुधने उथी आधी रात ओ पखी लात लवने उथी आधी रात पखी लात लवने पंहिंजे मालिक जो वेठा ज़िक्र कने उथी आधी रात वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभई दोस्तों थी बीहंदासीं साईं सिकंदर अली ताहिरी इंशाअल्लाह ताला सलातो सलाम भी पढ़ाईंदो ऐं दुआ भी घुरंदो उन खां बाद में